करोड़े करम ऐं एहसान जे मालिक रब असांखे हिकु दफ़ो ॿीहर ख़ुशनसीबी अता फरमाई आहे जो रमज़ान मुबारक जूं अज़ीम रहमतुनि वारी घड़ियूं अल्लाह नसीब कई। रमज़ान जे महीने जे लाइ अल्लाह जा कामिल वली 11 महीना रमज़ान जो इंतज़ार कंदा आहिनि। जीअं रमज़ान जो चंड नज़र ईंदो आहे तीअं उन्हनि जे लाइ उहो ॾींहुं हूंदो आहे जीअं असांजे लाइ ईद उल फितर जो ॾियारु हूंदो आहे। मोमिननि जे लाइ सभ खां वॾी ख़ुशी रमज़ान जे महीने आहे। छाजे लाइ जो रमज़ान में मदीने वारे साईं फरमायो अल्लाह जी रहमत माननि जे क़रीब थी वेंदी आहे। मोहम्मद करीम जी हदीस मुबारक आहे हज़रत सैयदना उबादा बिन सामित रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए अना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल यौमन व हदर रमज़ान रमज़ान मुबारक में हिकिड़ो ॾींहुं हुयो मोहम्मद करीम असांखे तकरीर फरमाई अताकुम रमज़ान शहर बरकतिन तव्हांजे लाइ बरकत भरियो महीनो रमज़ान मुबारक आयो आहे। पहिरियों लफ़्ज़ मदीने वारे साईं फरमायो तव्हांजे लाइ बरकत वारो महीनो आहे। मतिलबु इहो निकितो त 11 महीना तव्हां जेके बरकत हासिल कयो था उन्हनि जो वंड तव्हांखे रमज़ान जे महीने में मिलंदो। बरकत रिज़्क़ जी हुजे, इज़त जी हुजे, अयाल जी हुजे, सयूं जा माल जी हुजे, दुनिया जी हुजे, आख़िरत जी हुजे, अमलनि जी हुजे, दुनिया जो कहिड़ो बि मामिलो आहे चङाई वारो उन हर चङे अमल जी ख़ैरात बरकत अल्लाह रमज़ान में अता फरमाईंदो आहे। साईं फरमायो यबशाकुल्लाहु फीहे हिन महीने में अल्लाह जी रहमत तव्हांखे लपेटे वठण वारी आहे। वयंज़िलु रहमत एतिरी रहमत नाज़िल थींदी अल्लाह जी एतिरी रहमत नाज़िल थींदी आहे जो उहा रहमत तव्हांखे ईअं वेड़े छॾींदी जीअं सीअ में तव्हां चादर वेड़े मदीने वारे साईं फरमायो वयहित्तुल ख़ताया अहिड़ो महीनो आहे जंहिंमें अल्लाह तव्हांजे गुनाहनि खे मेटे धोई साफ़ करे छॾींदो। महीनो गुनाहनि खां बख़्शिश जो महीनो आहे। हबीबन करीमन फरमायो मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही जेको माण्हू रमज़ान जा रोज़ा रखे ईमानदारी सां अल्लाह खे राज़ी करण जे लाइ माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ न माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ न अल्लाह जे लाइ रब जी ज़ात जे लाइ अल्लाह खे परचाइण जे लाइ रमज़ान जा 30 ॾियारा इहे रोज़ा रखे ईमानदारी सां रब जे लाइ उनजी गुज़रियल सॼी ज़िंदगी जा गुनाह अल्लाह हिन रमज़ान जे सदके बख़्शे माफ़ फरमाए। वमन क़ाम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही सुभान अल्लाह रमज़ान जी रात जो जागी क़यामुल लैल करे हेॾो असां क़यामुल लैल कयोसीं तरावीह पढ़ी गुज़री रात जो तहज्जुद पढ़ी तरावीह पढ़ी मदीने वाले साईं फरमायो इन क़यामुल लैल जे सदके अल्लाह उन जी गुज़रियल सॼी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे माफ़ फरमाए। ईअं न त ॾींहं जा गुनाह 2 ॾींहंनि जा गुनाह या 10 ॾींहंनि जा गुनाह हिकिड़नि गुज़रियल तावील कई आहे त सगीरा गुनाह बख़्श थींदा कबीरा गुनाह न थींदा। मदीने वारे साईं मुख़्तस न कयो आहे त सगीरा गुनाह माफ़ थींदा या कबीरा गुनाह ज़ाहिरी गुनाह माफ़ थींदा या कुझा गुनाह। मदीने वारे साईं फरमायो जेके बि गुनाह आहिनि हेॾे मुतवजह जो जेके बि गुनाह आहिनि तव्हांजा जेके बि ख़तमु आहिनि रमज़ान जे सदके अल्लाह तव्हांजा हर ई गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। जॾहिं रमज़ान पूरो थींदो इहो क़ाइमुल लैल रात जो क़याम करण वारो ॾींहं जो रोज़े रखण वारो उनजो मिसाल ईअं हूंदो ईअं गुनाहनि खां धोपी साफ़ थी वेंदो ॼण अॼु पंहिंजे माउ जे पेटा ताज़ो चांवर ॿार हूंदो आहे न उनजे अमालनि में को गुनाह न हूंदो आहे का ख़ता न हूंदी आहे का लग़्ज़िश न हूंदी आहे को सगीरो कबीरो गुनाह न हूंदो आहे। रमज़ान जा रोज़ा रखण वारो रात जो क़याम करण वारो ईअं आहे ॼण अॼु पंहिंजे माउ जे पेट ताज़ो रमज़ान जो महीनो अहिड़ो महीनो आहे जंहिंमें तव्हां जात घुरंदो अल्लाह तां दुआ कबूल
महीनो अल्लाह का पंजा सवाल मञाइण जो महीनो, अल्लाह का पंजा मुतालबात मञाइण जो महीनो। इलेक्शन ईंदी आहे न, इलेक्शन पोइ जेको कैंडिडेट बीहे जीअं चवंदा आहियूं उहो वॾेरो साहब चवंदो आहे बाबा जीअं तूं चओ तीअं मां कंदुसि, तव्हां रुॻी वोट मूंखे ॾिजो। सुभाणे अल्लाह खे असांजी परवाह न आहे, रब मालिक आहे, बेनियाज़ आहे, अल्लाह बेपरवाह आहे। पर रमज़ान जो महीनो अहिड़ो महीनो आहे जो अल्लाह फरमाईंदो आहे हर गुरू मुंहिंजी इबादत कयो, मूंखां घुरो, तव्हां जीअं चवंदो मां अल्लाह तव्हांजो अता सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो वयंज़ुरुल्लाहु तआला तनाफुसकुम फीहि, अल्लाह खुश थींदो आहे हिन महीने में, रमज़ान में अल्लाह खुश थींदो आहे, रब पाण खुश थींदो आहे। छो जो ॾिसंदो आहे त मुंहिंजा बानड़ा मस्जिदनि में वेही मूं अल्लाह खे यादि था कनि, के नमाज़ था पढ़नि, के तिलावत था कनि, के सजदनि में पिया आहिनि, के रुकू में पिया आहिनि, के दुआऊं था घुरनि, के ज़िक्र में आहिनि, के फ़िक्र में आहिनि, के सलात था पढ़नि पिया। अल्लाह ख़ुशि थी युबाही बिकुम मलाइका, अल्लाह ताला मलाइकनि खे ॾेखारे ऐं फरमाईंदो मलाइको फअरल्लाहु मिन अनफुसिकुम खैरा, हा युबाही बिकुम, अल्लाह फ़ख्र कंदो आहे मलाइको ॾिसो मुंहिंजा बानड़ा कीअं मूं अल्लाह खे यादि कया, कीअं न मूं रब जी बंदगी, कीअं न मूं अल्लाह खे बचाइनि पिया, मूं रब खे राज़ी करण जे लाइ कीअं न कोशिशि करे रहिया आहियूं। अल्लाह फ़ख्र करे ख़ुशि थींदो आहे। वो जो आदम खे अल्लाह पैदा कयो हुयो न, मलाइकनि एतिरा कयो, मौला हिननि खे पैदा करे हे रत वहाईंदा, हे ज़मीन ते फितनो कंदा, अल्लाह फरमाईंदो मलाइको तव्हां हीअं पिए चयो ॾिसो त फज़लाबाद में गफ़ारी मस्जिद में मुंहिंजा बानड़ा कीअं मूं अल्लाह खे सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो पोइ अल्लाह ताला तव्हां में ख़ैर ॾिसण चाहे थो, तव्हां ख़ैर वारा बणिजो। रमज़ान में को पुछड़ो कमु न कयो, को गुनाह जो कमु न कयो, छो त शैतान बदिजी विया, शैतान शरीर जहन्नम में पिया, तव्हांखे अल्लाह आज़ाद छॾे ॾिनो, जहन्नम जा दर बंदि थी विया, जन्नत जा दर खुली विया, रब तव्हांखे आज़ादी ॾिनी आहे। अल्लाह फरमाए थो हाणे ॾिसां कहिड़ा आहिनि जेका ख़ैर जो कमु करण। इन शक़ी मन हुरिम फीह रहमतुल्लाहि अज़्ज़ व जल्ल। मदीने वाले साईं आख़िर में फरमाए तवज्जो मुड़िया मुझे दिलबर नबी फरमायो उन खां वधीक ॿियो को बदबख्त इंसान नाहे जेके रमज़ान जो महीनो मिले वरी अल्लाह जी रहमत हासिल न करे सघे, अल्लाह जी बरकत हासिल न करे सघे, अल्लाह जी इनायत हासिल न करे सघे, इन खां वधीक ॿियो को बदबख्त आहे ई कोन। अल्लाह रब शल असांखे बदबख्तियुनि खां बचाए, अल्लाह शल उन्हनि मुजाहिदनि मां बनाए, उन्हनि मोमिननि मां बनाए जेके ईमानदारी सां रमज़ान मल्हाइण वारा। मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, हे अल्लाह असांखे घणियूं अता फरमायूं आहिनि, ख़ुसूसन मां पंहिंजे अहले मुहल्ला खे हथ ॿधी अर्ज़ थो कयां त ख़ुदा जे वास्ते हे रमज़ान जूं बरकतुनि भरियूं खड़ियूं विञाइजो न, महरूम न रहिजो। असां इंशाअल्लाह मस्जिद में गॾिजी अल्लाह खे ॿुधाईंदासीं मौला तो रहमत जो दर खुलियो आहे त असां बि वंड वठण में कमी कोताही कोन कंदासीं। सखावत में पंहिंजा दर खोलिया आहिनि, सखी बणियो ई त असां बि ख़ैरात वठण में, भिकारी बणजण में तो अल्लाह जे साम्हूं कमी कोन कंदासीं। ॾींदे असां ॿई हथ खोले वंड वठंदासीं। ॿुधायो छा तव्हां हिन ॻाल्हि जे लाइ तयार आहियो? मुंहिंजा अहले मुहल्ला ॿुधायो अल्लाह खे राज़ी कंदो इंशाअल्लाह। कल्ह हुयुसि पंहिंजो प्रोग्राम हुयो अज़मत वालिदैन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस में, उते सॼे महफ़िल में शिरकत थी, इंतज़ाम मुंहिंजे हवाले हुया। सो मां ॾाढो थकियल आहियां, फार्म में कोन आहियां। सो इंशाअल्लाह सुभाणे खां फार्म में हूंदुसि, पोइ सभई वधीक नसीहत थींदी, कहिड़ा अमल करणा आहिनि, कहिड़ी इबादत करणी आहे, इंशाअल्लाह उहो तफ़सील तव्हांखे ॿुधाईंदुसि। इंशाअल्लाह क़िबला मुर्शिद क़िबला दिलबर साईं 15 ॾिहाड़ा पूरा रमज़ान जा असां वटि हूंदा, बरकत हासिल कंदासीं। मां ख़ुसूसन वरी बि अर्ज़ थो कयां त महीनो मुजाहिद थी मल्हाइजो। जिहाद जो मौक़ो त कोन थो मिले असांखे जो वञो, अल्हम्दुलिल्लाह पाक फ़ौज आहे, असांजे लाइ इंतज़ाम थियल आहे, पर असांजी ज़िम्मेदारी आहे त असां अल्लाह खे मुजाहिदनि वांगुरु यादि करे ॾेखारियूं। अल्लाह ताला शाह असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। इशा नमाज़ खां पोइ कंहिं नमाज़ खां पोइ 10-15 मिंट नसीहत थींदी,
सुभान अल्लाह। ज़ोहर खां पोइ असर खां पोइ इशा खां पोइ फजर खां पोइ कुछ देर नसीहत थींदी। उहे चंद घड़ियूं तव्हांजी तरबियत जे लाइ हूंदियूं, सुभान अल्लाह। तव्हांखे सेखारण जे लाइ कुझु ॻाल्हियूं हूंदियूं। सुभान। उन्हनि में 5 मिंट वेहण सां तव्हांजो को ॿेड़ो साईं मुंहिंजा हवा में उॾामी कोन वेंदो। सुभान। वेहजो, नसीहत ॿुधजो, इंशाअल्लाह इंशाअल्लाह। इबादत सां गॾु नसीहत ॿुधण तव्हांजे फ़ाइदे में आहे। सुभान अल्लाह। शाह अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब शाह असां सभिनी खे मदीने वारे साईं इन राह ते अमल जी तौफ़ीक़ आमीन। सुभान अल्लाह। अल्लाह आमीन। अल्लाह आमीन। अल्लाह सुभान अल्लाह। फजर नमाज़ इंशाअल्लाह जी अज़ान ईंदी।